नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम अवाम जी आवाज़ सां गॾु मां यहाँ ग़ुलाम रसूल प्यार। नाज़रीन, हूअं त सॼी सिंध में अवामी जेको इन मसाइल जे वर चढ़ियल आहे। अॼु जेको असां ॻाल्हि कंदासीं त ख़सूसन ज़िले घोटकी जी अवाम जे मसइलनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको अहम इशू आहे ज़िले घोटकी में हिन वक़्तु लातादाद सनती इदारा आहिनि। माड़ी पेट्रोलियम, एंग्रो, पावर प्लांट, OGDCL, मां सम्झां थो त घणे असां कहिड़नि जेको आहे मल्टीनेशनल कंपनियुनि जा नाला खणूं। लातादाद कंपनियूं हुजण जे बावजूदि असांजे ज़िले में का बि हिन टाइम जेकी आहे फैसिलिटी न आहे ॾिनल, न का इलाज जे हिसाब सां, न का एजुकेशन जे हिसाब सां, न का रोड रस्तनि जे हिसाब सां। सो अॼु जेको असांजो मेन जेको टॉपिक आहे उहो आहे जेको फैक्ट्रियुनि मां ज़हरीलो धुओं जेको ख़ारिज थिए थो, जंहिं सबबु कैंसर ऐं हेपेटाइटिस B, C जहिड़ी मूज़ी मर्ज़ जेकी आहे उहा जनम वठे थी। ऐं ॿियो नंबर त फैक्ट्रियुनि जो जेको पाणी ज़हरीलो आहे उहो छोड़ थिए थो। उन सबबु जेको जर आहे ज़िले घोटकी जो जेको आहे उहो ज़हरीलो बणिजी चुको आहे। ऐं हिते कंपनी वारनि जी जेकी आहे उहा हठ धर्मी आहे। किथे मतिलबु कि RO प्लांट बि अहिड़ा न ॾिना विया आहिनि। जेका चंद ॾिना विया आहिनि त उहे हिन टाइम गैर फ़ाल आहिनि। कमीशन थ्रू माना जेको आहे वॾेरनि खे ॾिना विया, जेका उन्हनि कमीशनूं वठी जेको आहे उहे हल्का मतिलबु कि नाले मातर कमु कराया, जेको हिन टाइम गैर फ़ाल आहिनि। ज़हरीलो पाणी पीअण जे करे समय छा हज़ारे माण्हू जेका आहिनि हेपेटाइटिस B, C में मुब्तला थी विया आहिनि। ॿियो नंबर त हिते असांजे ज़िले में का अहिड़ी हेपेटाइटिस जे टेस्ट जे लाइ का लैब वग़ैरह बि न आहे त हितां जा जेका ग़रीब मारूड़ आहिनि उहे उतां टेस्ट वग़ैरह कराए सघनि। 30-40 हज़ार रुपए खां वधीक जेकी आहे इहा टेस्ट लॻे थी। त तव्हां पाण अंदाज़ो लायो त ग़रीब माण्हू जेको 1800 रुपया कमाइण वारो आहे उहो इहे टेस्टूं कराए या ग़रीबनि ॿारनि जा अख़राजात पूरा करे, पढ़ाई या बीमारी या उन्हनि जे लाइ को सौदो सामान वठिणो आहे। सो इन हवाले सां अॼु असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे असांजो प्यारो दोस्त सीनियर सहाफ़ी शहज़ाद ख़ान मलिक। शहज़ाद ख़ान, तव्हांखे वेलकम कयूं था। वॾी महिरबानी साईं ग़ुलाम रसूल भाई। तव्हां इन जेको टॉपिक आहे अॼु जो असांजो, इन हवाले सां छा मुतालबो कंदा आहियो, छा चूंडियल नुमाइंदा या जेका हितां जा असांजा इंतिज़ामिया आहे उनखे छा तव्हां आगाही ॾींदा आहे त एतिरे कंपनियूं हुजण जे बावजूदि असांजी आवाम जेकी आहे उहा तमामु जेकी आहे परेशानी ऐं अज़ाब वारी सूरत हाल में आहे? साईं, सभ खां पहिरें असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जेको असांखे तव्हां टाइम ॾिनो स्टूडियो में। हीअ असां ज़िले घोटकी जी ॻाल्हि कयूं, हिन में इंडस्ट्री एरिया मतिलबु हर क़िस्म जी हिते कंपनी आहे। एंग्रो केमिकल आहे, माड़ी गैस इहा पंहिंजो माड़ी गैस पेट्रोलियम आहे, हुन खां पोइ पावर प्लांट आहे, पावर प्लांट खां पोइ FFC आहे, FFC खां बाद में एंग्रो एनर्जी आहे, ऐं हुन खां पोइ OGDCL बि आहे, लिबर्टी पावर प्लांट। त असांजो मक़सदु इहो आहे त हीअ ईअं सम्झ तमामु बहितरीनु ज़िलो आहे। ज़िले जे माण्हुनि खे कोई रोज़गार न आहे। हुन खां पोइ हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे, मिसकीन माण्हू आहे, कमु करे थो, 700 रुपया 600 रुपया ॾियाड़ी कमाए थो, अची करे हू बीमारियुनि में पैसा लाहे थो। हिते हिननि जी फैक्ट्रियुनि जो जेको गंदो पाणी निकिरे थो हीअ नारे में वञे थो, नारे जो पाणी ज़मीननि में वञे थो, ज़मीननि में कणिक वग़ैरह तयारु थिए, उहे असां खायूं था, बीमार थियूं था। का सब्ज़ी तयारु थिए थी, उहा खायूं था, बीमार थियूं था। त हुतां ही हेपेटाइटिस C, B इहे बीमारियूं मतिलबु वठनि थियूं। मिसकीन माण्हू काॾे वञे, अमीर माण्हू या चूंडियल नुमाइंदा या कोई बि हिननि जो थिए थो, हीअ ॿाहिरि मुल्क मोकिलनि था इलाज जे लाइ। जॾहिं हिकिड़ो मिसकीन माण्हू थिए थो 30 खां 40 हज़ार रुपया टेस्ट जे लाइ हू भरे थो आगा लेबॉर्ट्री जा, त हू किथां आने, छा करे मिसकीन माण्हू। त इन जे करे असां इहो ई टॉपिक अॼु हलायो आहे। खुदारा वज़ीर आला सिंध नोटिस वठे, वज़ीर आज़म पाकिस्तान त नोटिस वठे इन चीज़ जो त के हिन मिसकिननि जे लाइ का अहिड़ी लेबॉर्ट्री हिते ज़िले घोटकी जे लाइ हर तहसील में, तालुके में हिकु लेबॉर्ट्री क़ाइमु कई वञे जेकी मिसकिननि जे लाइ फ्री हुजे, त हुननि जी इलाज मतिलबु टेस्ट फ्री थिए। जीअं ज़िले घोटकी जे लाइ का सेंटर क़ाइमु कया वञनि, जीअं ग़रीबनि मिसकिननि जो कोई आवाज़ु जेको हीअ असां उथारूं था, हिन ते कोई नोटिस जारी थिए, सुप्रीम कोर्ट बि कोई नोटिस जारी करे त हिननि इदारा जेका आहिनि हिते जीअं फैक्ट्रियूं आहिनि। ॾिसो न त ज़िले घोटकी में हेपेटाइटिस इंतिहाई अरूज ते आहे। मां त पूरी सिंध जी ॻाल्हि कंदुमि, सिंध जी पूरी अवाम हिन टाइम मसाइल जे वर चढ़ियल आहे।
पर असां अॼु जो टॉपिक हुयो उहो जेको हुयो त मल्टीनेशनल कंपनियुनि जे हिसाब सां हुयो। असांजो ज़िलो मल्टीनेशनल कंपनियुनि जे हिसाब सां ज़ोन आहे, मतिलबु कि गढ़ आहे। सही। असांजे ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि में यूसियनि में गैस जा प्लांट, बिजली जा प्लांट ऐं पंहिंजे फैक्ट्रियुनि जा यूरिया जा प्लांट, मतिलबु कि तरह तरह जा प्लांट आहिनि। असांजो हीउ हिकिड़ो ज़ोनल एरिया आहे मल्टीनेशनल कंपनी जे हिसाब सां। उनखां पोइ हितां जी आवाम जे लाइ जेको आहे न अस्पताल अहिड़ी आहे, न को उन्हनि जे लाइ को, जीअं ॾिसो था हाणे हेपेटाइटिस जे लाइ जेकी टेस्ट आहे उहा 40,000 रुपए खां मथे ख़र्च आहे, उनजे लाइ को न आहे। अहिड़ी कंपनी जो फ़ाइदो छा आहे? असां मुतालबो था कयूं इन प्रोग्राम जे थ्रू चूंडियल नुमाइंदनि खे ऐं आवाम खे बि अपील कयूं था पंहिंजे हक़नि जे लाइ थोरो तव्हां बि आवाज़ु बुलंद कयो। इनशा अल्लाह ताला उहो ॾींहुं परे न आहे जो तव्हांखे हक़ पंहिंजा जेका आहिनि, जेका इहे कब्ज़ कंदड़ आहिनि, उन्हनि खां वसूल। अॼु जो जेको असांजो टॉपिक हो उन ते ॻाल्हि ॿोल कईसीं। ज़िले घोटकी अंदरि जेकियूं मुख़्तलिफ़ मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि उन्हनि जी ॾाढ आहे ऐं उन्हनि जे जेको आहे ईअं सम्झो कि न हुजणु बराबरि आहिनि, छो जो एतिरियूं कंपनियूं आहिनि, उन्हनि जे करे हितां जी आवाम मुख़्तलिफ़ बीमारियूं जेकियूं आहे भुगती रही आहे, पर उन आवाम जे लाइ का सहूलियत फ़राहम न कई वई आहे। डेली अरबे रुपया कमाईंदड़ एंगरो, माड़ी गैस, FFC, OGDC जेका आहिनि अरबे रुपया डेली कमाइनि था, पर ज़िले जे लाइ का हिकिड़ी टेस्ट जेको आहे लैब न ॾेई सघिया आहिनि, जेकी हेपेटाइटिस B ऐं C जे लाइ जेका टेस्ट जे लाइ का उहा हुजे ऐं ग़रीब माण्हू उन मां फ़ाइदो हासिलु सघनि। ऐं ज़िले में का अहिड़ी अस्पताल न ॾेई सघिया आहिनि का जीअं अणवणंदड़ वाक़ियो का पेश अचे थो। असांजे नज़द कचो आहे। हाणे जीअं त हाणे ऑपरेशन जो हले थो सिलसिलो, डेली पुलिस एहलकारनि ते हमला आहिनि, या जेका ज़ख़्मी थियनि था उन्हनि खे फौरी जेको आहे पंहिंजे अस्पताल खणी अची उन्हनि जी जान बचाई सघिजे, या को अहिड़ो एक्सीडेंट वाक़ियो थिए थो उन हवाले सां उनखे फौरी जेको आहे उनखे अस्पताल में उनखे इलाज जी जेको आहे फास्ट एड ॾिनो वञे ताकी जीअं उनजी हयाती बची सघे। पर बदकिस्मती सां गुज़िरियल 13-14 साल खां जेको आहे मां बि इन ॻाल्हि ते अचां थो त को बि हिते आवाम खे फ़ाइदो न आहे मिलियो। प्रोग्राम ज़रिए मुतालबो था कयूं वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान खे फ़ौरन नोटिस वठनि ऐं अदलिया खे बि गुज़ारिश कयूं था त इन मामले ते जेको आहे अज़ ख़ुदि नोटिस वठो ऐं लीगल नोटिस मोकिलो इन्हनि ॾे ताकी जीअं हितां जी आवाम खे उहे हक़ फ़राहम करे सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।